अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवामी हाज़री में भली कार आया अफशा उस्मान सब खबरें शामिल कंदासी हेडलाइंस। वज़ीर आज़म जे सलाहकार अमीर मकाम चयो आहे त इमरान खान जे कॉलिंग फेल में तज़ाद आहे। सूबे में सेहत निज़ाम बेहतर ऐं नामयारी तालीम। नवाज शरीफ के हुकूमत खैरात में नाहे मिली के वटि इख्तियार नाहे त चूंडियल वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा वठे। हू ॿीहर अवाम जी अदालत में वेंदा। नवाज शरीफ के 2018 में वज़ीर आज़म बणाईंदा। क़ौमी असम्बली में मुख़ालिफ़ ज़ुरगवार सैयद खुर्शीद शाह चयो आहे त टैक्स बचाइण लाइ वज़ीर आज़म जा ॿारनि ऑफशोर कंपनी ठाहिनि था, पर आम माण्हू मथां टैक्स लॻाए वञे थी। 21 करोड़ अवाम खे हारी कणक ॾियनि था। हुकूमत खे सननि मसइलनि जो अहसास नाहे। ज़राअत जी तरक़ी लाइ का बि पॉलिसी नाहे जुड़ी वई। पाणी ऐं बिजली वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ पारां मुल्क में अणएलाने लोड शेडिंग न थियण जी दावा। संदसि चवण आहे त बिजली जो शॉर्टफॉल 2755 मेगावाट रही चुकियो आहे, जंहिं करे मुल्क में अणएलाने लोड शेडिंग न पई कई वञे। जस्टिस डेमोक्रेटिक पार्टी जे सदर ऐं सुप्रीम कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी चयो आहे त सिंध जा क़ौम परस्त अॻवान क़ौमी धारा में आहिनि ऐं मुल्क खे मज़बूत करण लाइ 18वीं तरमीम तहत समूरा हक़ ॾिना वञनि। JIT आइन तहत अहिड़नि ख़तरनाक लोहारियुनि लाइ जोड़ी वेंदी आहे जेके दहशतगर्दी जे ज़ुमरे में अचनि था। डॉन लीक्स जे हवाले सां वज़ीर आज़म पारां जारी कयल नोटिफिकेशन गैर मुबहम आहे। असुल लोहारियुनि खे आवाम साम्हूं आंदो वञे। नाज़रीन, हीअ हेडलाइंस तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। खबरन में एक दफो मीर भली का बुलेटिन शुरुआत कंदासीं न ख़बर सां। नौशहरे में जलसे की खिताब कंदे अमीर मकाम चयो त इमरान खान आवाम खे केस ताईं धोखो ॾींदो रहंदो। हुन जो त सूबे में हिकु जुड़ो तालीमी निज़ाम आहे, इनाई वरी सिहत जी बेहतर सहूलत। अमीर मकाम चयो त इमरान खान जे कॉलिंग फेल में तज़ाद आहे। मेट्रो बस खे जंगला बस चवंदड़ ऐं सूबे में मेट्रो बस ठाहे रहियो आहे। संदसि चयो त KPK जे स्पीकर ते करप्शन जो इल्ज़ाम आहे। संदसि चयो त KPK जे स्पीकर ते करप्शन जा इल्ज़ाम लॻा पर इस्तीफ़ा न ॾिनी वई। अमीर मकाम चयो त नवाज शरीफ खे हुकूमत खैरात में नाहे मिली जो खांसि इस्तीफ़ा वरिती वञे। हुन चयो त कंहिंखे इख्तियार नाहे त वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा घुरे। वज़ीर आज़म जे सलाहकार अमीर मकाम चयो त हू 2018 में ॿीहर अवाम वटि वेंदा ऐं नवाज शरीफ खे वज़ीर आज़म बणाईंदा। क़ौमी असम्बली में मुख़ालिफ़ ज़ुरगवार सैयद खुर्शीद शाह चयो आहे त टैक्स बचाइण लाइ वज़ीर आज़म जा ॿार ऑफशोर कंपनियूं ठाहिनि था, पर आम माण्हू मथां टैक्स लॻाए वञे थी। 21 करोड़ अवाम खे हारी कणक ॾियनि था। हुकूमत खे सननि मसइलनि जो अहसास नाहे। ज़राअत जी तरक़ी लाइ को बि पॉलिसी नाहे जुड़ी वई। ख़ैरपुर में हारी मेला तक़रीब खे ख़िताब कंदे मुख़ालिफ़ ज़ुरगवार सैयद खुर्शीद शाह चयो त पाकिस्तान जी आबादी 21 करोड़ जे वेझो पहुची वई आहे। हुन चयो त अॼु हाली खे 21 करोड़ माण्हुनि लाइ कणक पैदा करणी पइजी रही आहे। खुर्शीद शाह जो त सॼी तरक़ी ज़राअत सां जुड़ियल आहे। सनअती तरक़ी व ज़राअत सां ॻंढियल आहे। संदसि चवणो त अॼु हारी खां को नथो पुछे, हर कोई नौकरी सां वाॻियल माण्हुनि खां पुछे पियो। क़ौमी असम्बली में मुख़ालिफ़ ज़ुरगवार सैयद खुर्शीद शाह चयो त मुल्की आबादी वधंदी पई वञे। हुकूमत ज़राअत जे शोबे खे हथ ई न वठाए रही आहे। हुन चयो त मुख़ालिफ़ ज़रूरत ज़रई सुधारण लाइ कोशिशूं करे रही आहे। पीपल्स पार्टी हमेशा ज़राअत जी बहितरी लाइ कोशिश कई आहे। खुर्शीद शाह चयो त हुकूमत खे ज़राअत जी मसइलनि जो अहसास नाहे। ज़राअत जी तरक़ी लाइ को बि पॉलिसी नाहे जुड़ी वई। हुन चयो त टैक्स बचाइण लाइ ऑफशोर कंपनियूं ठाहे वञनि थियूं। वज़ीर आज़म जे ॿारनि बि ऑफशोर कंपनियूं ठाहियूं, पर आम माण्हू मथां टैक्स लॻाए वञे थी। क़ौमी असम्बली में मुख़ालिफ़ ज़ुरगवार सैयद खुर्शीद शाह चयो त वज़ीर आज़म क़ौम खे ॿुधाए त जनदल सां संदसि कहिड़ी ॻाल्हि ॿोल थी। नवाज शरीफ कुझु न कयो त ईंदड़ नतीजनि खे को रोके न सघंदो। पाणी ऐं बिजली वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ पारां मुल्क में अणएलाने लोड शेडिंग न थियण जी दावा। संदसि चयो त बिजली जो शॉर्टफॉल 2755 मेगावाट रहिजी वियो आहे, जंहिं करे मुल्क में अणएलाने लोड शेडिंग न पई कई वञे। हिकु बयान में ख़्वाजा आसिफ चयो त मुल्क में पाणी थर्मल पावर प्लांट्स ऐं IPP ज़रिए बिजली पैदा कई पई वञे। हुन चयो त पाणी ज़रिए 4169 मेगावाट सरकारी थर्मल पावर प्लांट मां 2931 ऐं IPP 7202 मेगावाट बिजली ॾेई रहिया आहिनि। पाणी ऐं बिजली वारे वज़ीर चयो त मुल्क में हलंदड़ तवायनाई मनसूबनि में बिजली जी पैदावार 14,312 मेगावाट आहे। ख़्वाजा आसिफ चयो त बिजली जो शॉर्टफॉल 2755 मेगावाट ताईं रहिजी वियो आहे, जंहिं करे अणएलाने लोड शेडिंग न पई कई वञे। जस्टिस डेमोक्रेटिक पार्टी जे सदर सुप्रीम कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी चयो आहे त सिंध जा क़ौम परस्त अॻवान क़ौमी धारा में आहिनि ऐं मुल्क खे मज़बूत करण लाइ 18वीं तरमीम तहत समूरा हक़ ॾिना वञनि। STP हाउस में डॉक्टर कादिर मकसिद सां मुलाक़ात खां पोइ चौधरी इफ्तिखार मोहम्मद चौधरी
चयो त पानामा केस जे मामले ते जुड़ियल JIT में तमाम वॾी अहमियत आहे। JIT आइन तहत अहिड़नि ख़तरनाक ॾोहारियुनि लाइ जोड़ी वेंदी आहे जेके दहशतगर्दी जे ज़ुमरे में अचनि था। हुन डॉन डिक्स जे हवाले सां वज़ीर आज़म पारां जारी कयल नोटिफिकेशन खे गैर मुबहिम करार ॾींदे चयो त असल ॾोहारियुनि खे आवाम साम्हूं आंदो वञे, मीडिया खे ॾोही करार न ॾिनो वञे। संदसि चयो त पाकिस्तान में अक़लियतनि खे सबूरा ज़ाती हक़ मिलियल आहिनि। उन मौक़े ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान में 3 वॾा मसइला आहिनि जेके मुल्क ठहण जे पहिरीं ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं हल न थी सघिया आहिनि। हुन चयो त पाकिस्तान में 1940 वारे करारदाद जी रोशनी में वजूद आयो, जंहिं मुआदे ते हिन वक़्त ताईं अमल न कयो वियो आहे। पाकिस्तान में मज़हब ऐं सियासत खे ॻंढे हलाइण जी कोशिश कई वई आहे, जॾहिं त मज़हब ऐं सियासत खे अलॻि रखियो वञे। नाज़िन, सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में गॾियल क़ौमनि पारां सिन्फ़ी बराबरी रांदियुनि जी तरक़ी आवानी सकाफ़त बाबति औरत फाउंडेशन जी सहकार सां प्रोग्राम कोठायो वियो, जंहिं में शागिर्दनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे यूसुफ मीर बहर पंहिंजे हिन रिपोर्ट में। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में अक़वामी मुत्तहिदा तरफ़ां सिन्फ़ी बराबरी रांदियुनि जी तरक़ी अवानी सकाफ़त बाबति औरत फाउंडेशन जी सहकार सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिं में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर अमन जी निशानीअ कबूतर खे आज़ादु करे प्रोग्राम जो इफ़्तिताह कंदे चयो त अॼोके ॾिहाड़े खे आलमी सतह ते दुनिया औरतुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियनि, ज़ियादतुनि ख़िलाफ़ ऐं खेनि समाज में अहमियत ॾेई मुतवरो करणु आहे, जंहिं जो बुनियादु अॼु ज़रई यूनिवर्सिटी तारीख़ में पहिरियों भेरो ही तक़रीब कोठाए शुरूआत कई आहे। सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम असांजे पाकिस्तान जे 5 यूनिवर्सिटियुनि मां आहे जिन विन कयो आहे USAID स्पॉन्सर्ड वुमन सेंटर, वुमन इक्विटी सेंटर है हिते असांजे टंडोजाम में, जंहिंजे करे आउं पंहिंजी टीम खे मुबारकबाद ॾींदुसि। अॼोको ॾींहुं यूनाइटेड नेशंस जे हवाले सां आहे, जंहिंमें स्पोर्ट्स ऐं पीस जे हवाले सां, ऐं असां अॼु सुबुह जो पीस जो बि मुज़ाहिरो कयो। ऐं असां चाहियूं था त असांजा सभु स्टूडेंट्स, पर पर्टिकुलरली असां फीमेल स्टूडेंट्स वधीक पार्टिसिपेट कनि ऐं उन्हनि खे वधीक क्या मिलनि, ताकी असांजो हीउ जेको औरत फाउंडेशन जे हवाले सां सेंटर जेको असांजो जेंडर इक्विटी सेंटर ठहियो आहे, ऐं उन सां गॾोगॾु असांजो जेको एक्टिविटीज़ आहिनि इहे कोलैबोरेट थियनि, ऐं बिल्कुलु हीअ हर साल थींदा रहंदा। ऐं असां चाहियूं था त असांजूं ख़ासि तौर ते जेके फीमेल वीचारियूं छोकिरियूं जेके तमामु पसमानदा इलाइक़नि मां हिते अचनि थियूं त उनखे इनकरेजमेंट मिले, उन्हनि जी ग्रूमिंग थिए, ताकी जंहिं महिल हू हितां निकिरनि त हू हिकिड़ी फुली एम्पावर्ड फीमेल स्टूडेंट थी ऐं पंहिंजे हिन मुल्क जी ऐं हिन सूबे जी ख़िदमत कनि। वाइस चांसलर डॉक्टर मुजीबुद्दीन सहराई, इस्माइल कुमार, अनीसा वलीउल्लाह, अनवर खानज़ादा, रांधिकराणी। रूरल एरिया जे हिसाब सां ये तमामु सुठी एक्टिविटी आहे। ॾिसो बिग सिटीज़ में त इहा एक्टिविटी हलंदियूं आहिनि, पर रूरल एरियाज़ में इहा एक्टिविटीज़ असांजी फीमेल जे लाइ स्पेशल मुनक़िद कई वियूं आहिनि, जंहिंमें बैडमिंटन आहे, स्पोन रेस आहे, म्यूज़िकल चेयर आहे, उन खां पोइ कल्चर ड्रेस शो आहे। असांजी जेकी रूरल एरिया जी फीमेल स्टूडेंट आहिनि इंप्रेस थींदियूं, मोटिवेट थींदियूं, ऐं इन सां ईअं सम्झो त हिसो आहे तालीम जो, हाणे ही रेगुलर एजुकेशन जो हिसो, ऐं इन सां जेके फीमेल स्टूडेंट आहिनि उन्हनि जो कॉन्फिडेंस, उन्हनि जो पर्सनल बिहेवियर, इहो सभु तमामु बहितरीनु थींदो आहे इन एक्टिविटीज़ सां। ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां USAID जो, डॉक्टर इस्माइल साहब जो, स्पेशली तमामु मीडिया जो, त तव्हां रूरल एरिया जी अची कवरेज कंदा आहियो, ऐं तव्हां ॾिसो था छोकिरियूं ख़ुशि आहिनि, केतिरो ख़ुशी सां पार्टिसिपेट करे रहियूं आहिनि। हिननि खे इहा अपॉर्चुनिटी कंटिन्यूअसली मिलणु खपे। सिंध यूनिवर्सिटी टंडोजाम जी तारीख़ में पहिरियों दफ़ो आहे जो असां जेंडर इक्विटी प्रोग्राम ते जेको स्पोर्ट्स ऐं कल्चरल इवेंट करे रहिया आहियूं, जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी न सिर्फ़ु जेको शागिर्दनि तमामु यूनिवर्सिटी तारीख़ में पहिरियों दफ़ो हिननि हिसो वरितो आहे। ऐं उन खां स्पोर्ट्स, उन खां पोइ पीस जे हवाले सां तव्हां ॾिठो त कबूतर डेवलपमेंट जे हवाले सां असां कबूतर ॿियूं शयूं उॾायूं। त जेके ॻाल्हि आहे त असां चाहियूं था त ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में अहिड़ी एनवायरमेंट पैदा कयूं त जेंडर इक्वलिटी जे हवाले सां जेके मर्दनि खे जेके हक़ मिलनि था त उन्हनि खे उहे बराबरी हक़ मिलनि। ऐं उन में असां न सिर्फ़ु स्पोर्ट्स, पर उन खां पोइ असां जेंडर सेंसिटाइज़ेशन जेके वर्कशॉप कया आहिनि, उन में वुमेन जो जेको आलमी ॾींहुं उहो मल्हायो, उन में असांजी फैकल्टी बि हिसो वरितो। त आउं सम्झां थो त हीअ जेको इवेंट आहिनि इहे हिन सां हिकिड़ो त असां चाहियूं था त पीस डेवलप थिए, ऐं ॿियो जेंडर जे हवाले सां जेके जेंडर जा जेके इशूज़ आहिनि, जेंडर बेस्ड वायोलेंस उहा घटिजे, त जीअं औरतुनि खे जेको वधि खां वधि मौक़ा मिलनि त उहे पाण थी सघनि। ऐं सम्झां थो त हीउ इवेंट जेको आलमी लेवल ते USAID सरकार ऐं औरत फाउंडेशन सरकार सां हिते शुरू कयो आहे।
वॾी वाइस चांसलर बि इहा ॻाल्हि कई त असां जेको सो चाहींदासीं त हीअ ज़री यूनिवर्सिटी में पहिरियों दफ़ो जो 20 साल अॼु जेको सो ऐलान कयो आहे त सीटूं असां नियाणियुनि जूं वधाईंदासीं जेके स्पोर्ट्स में कॉम्पीट कंदियूं त उनखे जेको अॻियां आंदो एक्टिविटीज़ थियणु खपनि हर यूनिवर्सिटी में थियणु खपनि ऐं असां इन शइ खे तमामु सुठो सम्झूं था। इहो हिकिड़ो सुठो मोटिवेशनल सोर्स आहे न सिर्फ़ु छोकिरियुनि जे लाइ बल्कि यूथ जे लाइ त अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ थियणु खपनि ऐं यूनिवर्सिटी हर इदारे में थियणु खपनि। ऐं मां एज़ अ सोशल एक्टिविस्ट बि मतिलबु मुंहिंजी बि कोशिशि हूंदी आहे त इन्हनि एक्टिविटीज़ वधी सदी माण्हू हिसो वठे ऐं इन सां यूथ खे मोटिवेशन मिले थी त यूथ असांजो अॻियां थो अचे या जेके बेसिकली घरनि में छोकिरियूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ो इंकरेजमेंट मिले थी त उहे अचनि आॾो अची पंहिंजे कैपेबिलिटी यूज़ कनि सही तरीक़े सां। हे प्रोग्राम ॾिसो हिकिड़ो त फट जो आहे ठीकु ऐं बैडमिंटन उहा गेम आहे जेका खेॾी वेंदी आहे एतिरे मतिलबु हाई लेवल ते बि खेॾी वेंदी आहे पर असांजो जेको हींअर मैच थियो उहो हिकिड़ो टेस्ट मैच हो ठीकु आहे उन में असांखे जेको सिर्फ़ु इहो शो करणो हो एंट्रेंस ॾियणी हुई त टेबल टेनिस जेका यूनिवर्सिटी में बि हाणे गर्ल्स खेॾी सघनि थियूं। प्रोग्राम की पुजाने ते शागिर्द रांदीगराणियुनि बैडमिंटन स्पोन रेस ऐं म्यूजिकल चेयर सां गॾोगॾु सकाफ़ती रंगनि सां हिन ॾींहं खे ख़ुशी जो इज़हार करे भरपूर नमूने सां मल्हायो वियो। नाज़रीन जो बुलेटिन पंहिंजी पुॼाणे ते पहुतो हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaaz.com